सुपर सालार में, अगवान में, लीडर में कहिड़ियूं खूबियूं हुजण खपनि। लतीफ़ साईं चयो त हलण, हकलण, ॿेली सारण, मंझां ई मरक, विझनि तां न फ़र्क़, रुक वहंदे ई रांदि में। त उन माण्हूअ में, उन लीडर में, उन अगवान में उहे खूबियूं हुजनि त हू सभिनी खे पाण सां गॾु खणी हले ऐं हू बेडपो हुजे। ऐं जेकॾहिं को माण्हू पोइते रहिजी वञे त उनखे बि सार संभाल करे ऐं पाण सां गॾु खणी हले ऐं मंज़िल ॾांहुं वधंदो रहे ऐं उन जदोजहद में को बि फ़र्क़ु न अचे। जॾहिं बि का अहिड़ी जदोजहद थींदी आहे त उन दौरान उन्हनि अगवाननि, लीडरनि ते इंतकामी कार्रवायूं कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खे हिरासां कयो वेंदो आहे, उन्हनि सां नाजाइज़ियूं कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि खे डप ॾिना वेंदा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ साज़िशूं कयूं वेंदियूं आहिनि। पर उहे इरादे जा अटल माण्हू कॾहिं बि पोइते न आहिनि हटंदा ऐं उन्हनि कुवतुनि खे इहो पैगाम पहुचाईंदा आहिनि त ॿुधायो वञी मुनाफ़िक़नि जे गिरोहनि जे सरबराहनि खे, ज़ुल्म कंदड़ ज़ालिमनि, जाबरनि, हाकमनि खे त अवां ही जेकी जबर कयो था, मथां असांजे ज़ुल्म कयो था, करे मथां असांजे ख़ौफ़ तारी हरू भरू भी हिरासां कयो था, मगर असां अवां जे धमकियुनि ऐं बभकियुनि खां, अवां जे दाबनि ऐं दड़कनि खां न अॻे डिगाहूं न हाणे डिजूं था। हिम्मतुनि ऐं हौसलनि सां अॻियां वधूं पिया ऐं उहे लीडर पंहिंजनि हिम्मतुनि सां, हौसलनि सां ऐं पंहिंजनि सभिनी अगवाननि सां अॻिते वधनि था ऐं मंज़िल ताईं पहुची वञनि था ऐं हू कॾहिं मायूस नथा थियनि। महिरबानी।